नाज़रीन, मीरपुर ख़ास में कणक जो फसल तैयार थियण बावजूद ख़रीदारी मरकज़ न खुली सघिया आहिनि, जंहिं सबबि आबादगार ऐं हारी परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे उमर दाऊद पोटो। मीरपुर ख़ास में कणक जो नओं फसल तैयार थियण बावजूद अञा ताईं ख़ुराक खाते पारां कणक ख़रीदारी जा मरकज़ न खुली सघिया आहिनि। ज़िले में 1,64,000 एकड़नि ते कणक जी पोखियल फसल गुज़िरियल साल जीअं बर वक़्तु ख़ुराक खाते पारां कणक जी ख़रीदारी शुरू न कई त मुस्तक़बिल में अटे जो बहरान पैदा थी सघे थो। इन सिलसिले में शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त फूड डिपार्टमेंट इन जे लाइ 43 WPC सेंक्शन करे छॾिया आहिनि। उन में मीरपुर ख़ास में कया आहिनि 23, उमरकोट में कया आहिनि 19 WPC ऐं थर में कयो आहे 1। ऐं इन्हनि जे लाइ टारगेट फिक्स कया आहिनि 6,40,000 मीरपुर ख़ास में, उमरकोट में 3 लख ऐं 20,000 बोरियूं थर जे लाइ कई आहे। टोटल असांजो टारगेट आहे 9,60,000 बोरियुनि जो। 2,000 रुपया फिक्स करे छॾिया आहिनि, नोटिफिकेशन बि इशू करे छॾियो आहे ऐं अञा असां तयारी करियूं पिया। इंशाअल्लाह ताला 1 तारीख़ खां कोशिशि आहे फूड डिपार्टमेंट जी कि ख़रीदारी स्टार्ट थींदी 1 तारीख़ खां। बारदानो अञा टेंडर कयो आहे फूड डिपार्टमेंट, टेंडर थी बि वियो आहे। इंशाअल्लाह ताला हफ़्ते अंदरि असां वटि बारदानो अची वेंदो। मीरपुर ख़ास ज़िले में 1,68,000 एकड़नि जे ते जेको आहे कणक जो फसल पोखियो वियो हुयो, जेको अल्हम्दुलिल्लाह हिन साल जेको आहे बम्पर ख़राब थियो आहे ऐं कणक जेको आहे मार्केट में अची चुकी आहे, पर उहा गवर्नमेंट जी नाअहली, को बि सेंटर क़ाइमु न कयो वियो आहे। कणक जेको आहे उहो वापारी ख़रीद करे रहिया आहिनि। गुज़िरियल साल बि जेको आहे ईअं थियो हुयो त कणक मार्केट में अची वई, पर ख़रीदारी करण वारो केर बि कोन हो। हुकूमत इन जो रेट बि मुक़ररु करे छॾियो 2,000 रुपया मण, पर अञा ताईं जेको आहे किथे बि ख़रीदारी मर्कज़ कोन खोलियो वियो आहे, जंहिंजे करे जेको आहे आबादगार ऐं सभु जेको आहे ॿुॾतर जो शिकार आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त जेको आहे फौरी तौर ते सेंटर क़ाइमु कया वञनि, ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु कया वञनि, त जीअं अटे जो जेको आहे बहरान न थी सघे। हींअर तव्हां ॾिसो पिया त अटे जो जेको रेट आहे 70 रुपया किलो लॻो पियो आहे। जेको इफेक्टेड थींदो आहे सॼे हिन में उहो ग़रीब थींदो आहे। मीरपुर ख़ास ज़िले में जेको आहे लाभार्थी मार्केट में कणक पहुची वई आहे, जिते इंतज़ामिया पारां जेको आहे रेट गवर्नमेंट क़ाइमु त कयो आहे 2,000 रुपया, लेकिन ख़रीदारी सेंटर क़ाइमु न करे सघी आहे, जंहिंजे करे जेको मीरपुर ख़ास ज़िले खे मिलियल टारगेट जेको कणक जो आहे उहो पूरो न थींदो, जंहिंसां जेको मीरपुर ख़ास ज़िले में अटे जो वॾो बहरान थींदो, जेको ॿार वञी हितां जे ग़रीब तबिके ते पवंदो। कैमरामैन बाबू सां गॾु महमूद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न, मीरपुर ख़ास।